अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे मुहबतुनि जा बनावलेट सरव हथ रेखाउनि खां ख़ाली। लेखक महमूद मुग़ल। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। छापो पहिरियों जनवरी 2015 ईस्वी। नावलेट हथ रेखाउनि खां ख़ाली किस्त पहिरीं। मूं अॼु वरी ख्वाबु ॾिठो आहे। ही ख्वाब केतिरा न भवाइता हूंदा आहिनि। कॾहिं कॾहिं त इंसान जूं अखियूं ॾरी पवंदियूं आहिनि, निड़ी ठूठ ऐं वजूद ख़ुश्क थी वेंदो आहे। शायदि हू बि मूं वांगुरु भवाइता ख्वाब ॾिसंदा हूंदा, तॾहिं त ईअं ई थींदो आहे न। मां पंहिंजी अखियुनि खे खुलियल रखणु थो घुरां, नथो चाहियां उहे बंदि थियनि ऐं को ॿियो ख्वाब उन्हनि में वसेरो करण लाइ अची ठका करे। उहो हिकु ख़ौफ़ ई अॼोके धड़के लाइ काफ़ी आहे। अॼु हिकु छोकिरीअ मुंहिंजे हथ खे झले केॾो उन प्रेम सां चयो, मां सां गॾु हलणु थी घुरां। मुंहिंजे दिलि चयो पुछांसि केतिरियूं विखूं हलंदीअ ऐं कॾहिं छॾींदीअ, पर चई न सघियमि। हुन खां हथु छॾाइणु चाहींदे बि न छॾाए सघियुमि ऐं हुन बेहदि लाॾ सां मुंहिंजो हथु जकड़े चयो, मां कोझी आहियां, ॼाणा थी ख़ूबसूरत न आहियां, पर मुंहिंजी दिलि बेहदि ख़ूबसूरत आहे, बिल्कुलु तव्हां वांगुरु। उहो बि ॼाणा थी त तव्हां लाइक़ु न आहियां, पर छा कयां, दिलि मजबूर कयो आहे। उहो मूं ॾे तकींदी रही, मां आसमान में निहारींदो रहियुमि। उहो टिड़की उथी, तव्हां कुझु त ॻाल्हायो न, का त ॻाल्हि कयो न। मां हथु छॾाए ख़ामोशीअ सां उथी आयुमि। तूं बेहदि ख़ूबसूरत हुईं न। तुंहिंजो वजूद एलोवेरा जे बुतनि जा ख़ूबसूरत जिस्म जो मालिक हो। तुंहिंजो आवाज़ दुनिया जे ख़ूबसूरत आवाज़नि में शुमार थी सघियो थे। तुंहिंजूं अखियूं बेहदि खुमारियल हुयूं ऐं तुंहिंजा वार अलाही छा हुआ। तूं हुईं उन करे जो मां हुउमि। जे मां न हुजां त तूं किथां हुजी हा। जे हिकु चौकुंडे जी हिकु कुंडी ॿीअ सां पैरेलल हूंदी आहे न हुजे त चौकुंडो ठहंदो छा। ज़िंदगी छा अज़ाबनि जो हिकु अणखुट सिलसिलो आहे। ग़मनि जी हिकु रेखा जेका हथ ते चिटियल रेखाउनि जियां वरनि वकड़नि सां भरपूर आहे ऐं जंहिंजी हिकु हिकु धक सां इंसान जो वजूद ॼणो ठपा थो लॻराए। ऐं मां हादी अहमद हिननि ठपनि सां जहिड़ो चिथियल हुजां, जंहिं ते सभिनी खां ताज़ो ठपो तो ई हुजे, पंहिंजनि बेवफ़ाइनि ऐं शिकवा तराज़ुनि जो। मूं ते नंढपण खां ई करम नवाज़ुनि जो सिलसिलो आहे जेको शुरू थियल आहे। मुंहिंजे घर में मुंहिंजूं भेनर मुंहिंजनि कज़न्स खे पंहिंजो भाउ कंदियूं हुयूं ऐं उन्हनि खे भाईंदे घुरंदे जेकॾहिं मूं ते नज़र पइजी वेंदियूं हुअनि त उन कुर्ब जी ॼण रूंग कढंदियूं हुयूं। मुंहिंजी माउ ख़ानदानी बखेड़नि ऐं घर जे ख़र्चनि खां वांदी न हूंदी हुई ऐं मुंहिंजो वजूद ॼमण खां पोइ जल्द ई पंहिंजे पीउ खे विञाए चुको हो। उमिरि जे हिन दौर में मूंखे लॻंदो आहे ॼण उन सिलसिले जी पहिरीं कड़ी मुंहिंजे पीउ जो मौत ई हो। कॾहिं कॾहिं जॾहिं असां ॿार पाण में खेॾंदे खेॾंदे विढ़ंदा हुआसीं ऐं जेकॾहिं को मूंखे मारींदो हो ऐं मां कंहिं कुंड पासे में वेही रोअंदो हुउमि त मुंहिंजी वॾी भेण चवंदी हुई, चंड्रक आहे, अहिड़ो जे सदोरो हुजे हा त ॼम सां ई बाबा जो सिर खणे हा छा, अचो तव्हां पाण ई रोई रोई बसि कंदो। ऐं संदसि उन जुमिले सां ई मुंहिंजे रोअण जे करे घड़ी खण लाइ बीठल रांदि वरी शुरू थी वेंदी हुई, मूंखे शामिलु करण खां सवाइ। मां सालनि जे तफ़ावत सां ॼाओ हुउमि ऐं सभिनी में नंढो हुउमि। ॿिया चारई भाइर वॾा हुआ ऐं कमाईंदा हुआ। पोइ कॾहिं कॾहिं जॾहिं मां कंहिं डिज़ाइन जो कपिड़ो पाईंदो हुउमि या वार कटाईंदो हुउमि त वॾो भाउ करड़ियुनि नज़रुनि सां ॾिसंदो हो, अहिड़ी टरड़ी डिज़ाइन पाइबी आहे, हा ज़हीर खे ॾिठा अथई कीअं सिबराईंदो आहे कपिड़ा। सॼे ख़ानदान में हुनजे पसंदि जी हाक आहे ऐं तूं आहीं, तोखे त केरु पुछे बि कोन। मूंखे ॼण अंदर में पाणी भरिजी ईंदो हो। अञा कुझु ॾींहं अॻु ई त ज़हीर मुंहिंजे डिज़ाइन जी कापी कई हुई, पर हुन सुठो कयो हो ऐं मूं टरड़ाइप कई हुई ऐं होॾां अमां तरस खाईंदी हुई। छो थो अहिड़ियूं हरकतूं करी हादी, एॾो डांगो अची थियो आहीं, ईअं न करी त को केरु तो ते करड़ी नज़र रखे। मां बि छा कयां, पिणे त कोन्हे जंहिं ते मुंहिंजो हुकुम हलंदो। तव्हां पुटनि हथियां हू टई चारई कमाईंदड़ आहिनि, खेनि छा चवां, कुझु पुछंदसि त बि लॼी थींदसि।
अञा टियों ॾींहुं हुई, वॾो भाणे पियो चवे त हिन वार कीअं लहिराया आहिनि। मुश्ताक खे ई ॾिसो, हुन जा वार कीअं आहिनि। भाउ असांजो आहे, पर न ॾोहण जो न कुहण जो। ऐं मां अमां साम्हूं चई विझंदो हुअमि। हिन मुश्ताक बि त मूंसां गॾु ई हजामत कराई। साॻी कटा ॿिन्हिनि जी, अदा ईअं छो थो चए? न अबा, कुझु त फ़र्क़ु हूंदो, न त चरियो थियो आहे छा? ऐं मां हमेशह अमां वटां उथी ईंदो हुअमि, पंहिंजे कमरे में दर बंदि करे हमेशह पंहिंजो पाण खे आईने में तकींदो हुअमि। हिन चहिरे खे गौर सां ॾिस हादी, शायदि दुनिया में उन खां वधीक कंहिं ते थुक थुक न थींदी हुजे। ऐं पोइ ऋतूं बदिलियूं त मूं बि जीअण जा अंदाज़ ॻोल्हे वरिता। उहो घरु हो त ॿियनि लाइ, मूं लाइ हिकु सिराए हो, जंहिंमें सिर्फ़ु राति गुज़ारण वेंदो हुअमि। न त मूं अलाए केतिरा धंधा सिखिया। कॉलेज मां ईंदो हुअमि त मंझंदि जो टाइप ते उतां अचां त म्यूज़िक क्लास ते। मुंहिंजे घर वारनि जी मुआशी हालत ते मुंहिंजो टाइप सिखणु बोझ हो, छो त उन सां हिननि जी लखापती हुजण ते शक पिए थियो। पर मूं उहो ई कयो जेको चाहियुमि। उन घर सां लाॻो न हूंदे बि कॾहिं कॾहिं जो को जुमिला कननि में विघराईंदो विझंदो हो त मां बिल्कुलु छितो थी पवंदो हुअमि। ऐं उन छित कुताईअ जे दौरनि में मां पंहिंजो पाण खे धक हणणु ऐं भितियुनि में टकर हणणु सिखियुमि। अज़ियत परस्तीअ जो हिकु दौरु हो जेको मूं ते लही आयो हो। पोइ उन महिल सभु मूं वटां भॼी वेंदा हुआ। तव्हांजो मुंहिंजो जिस्म थधो थींदो हो, अखियूं भरजंदियूं हुयूं, मां ख़ूब रोंदो हुअमि। ऐं रोई जॾहिं मन जी मूंझ झकी थींदी हुई त आईने में ॾिसी मुरकंदो हुअमि। ऐं वक़्तु मथां लहंदो हो, सही फेजियां मूं ते ॾुखनि ऐं दर्दनि जो ॼण दौरु लही ईंदो हो। ऐं तन लम्हनि में दिलि चवंदी हुई, हिन सावणी रुत में को त हुजे जेको मुंहिंजे पींघ खे बि लोॾो ॾिए। पर वरी ज़हन झटके छॾींदो हुअमि, हादी केरु विहाणे लाइ ऑफर करे ई न त महिरबानियूं मञे हथु मथे हेठां ॾेई सुम्ही पइजां। कहिड़ी ज़रूरत आहे कंहिंखां कंहिं ख़ैरात वठण जी? उदासियूं शख़्सियतुनि खे जनमु ॾींदियूं आहिनि। मुंहिंजे मुंहं जो रूप आईने में बदिलजी वियो। हू हाणे मूंखे ख़ूबसूरत लेखणु लॻो। हर हर मुर्की मुंहिंजो आदर भाव कंदो हो। मुंहिंजो चहिरो भरिजी वियो, अखियुनि में चमक ऐं वारनि में नरमी अची वई। शायदि मां बि जवान थी वियो। पोइ मुंहिंजनि ख़ामोशियुनि मूं लाइ लफ़्ज़ चूंडिया। मुंहिंजी निड़ीअ मूं लाइ ख़ूबसूरत आवाज़। ऐं उन्हनि पलनि में मां अलाए कीअं तोसां टकराइजी वियुमि। उन्हनि ॾींहंनि में अलाए कीअं असांजो प्रोग्राम थी वियो अव्हां वटि अचण जो। तुंहिंजी माउ मुंहिंजी माउ जी सौट हुई। सालनि में कॾहिं कॾहिं को अचणु वञणु थींदो हो, न त बसि रुगो ख़तनि वसीले थोरो थोरो लिखियो घणो पिया ॼाणंदा हुआसीं। मुंहिंजनि घर वारनि हिन भेरे ख़ासि तयारी कई हुई। खेनि उते मिड़ई कुझु ॾींहं रहणो हो। मूंखां वात टुकाणी थी, पर मूं इनकार करे छॾियो। म्यूज़िक क्लास जो बहानो करे जान छॾायो। हू सभु हलिया विया। मां घर में आख़िर अकेलो रहिजी वियुमि ऐं हवाऊं वरी ॼण तेज़ थी वयूं। उहो ओपिरो घर हिकदमि पंहिंजो थी वियो। मां दिलि खोले ॻाल्हाइणु लॻुमि। सुम्हणु खाइणु पीअणु सोचण ताईं हर शइ लाइ आज़ादु हुअमि। न रोक टोक हुई, न का करड़ी नज़र। मां घरां ई कोन थी निकितुमि। शामूं हुयूं त गुलाबी, सुबुह हुया त आसमानी। ऐं अहिड़ीअ ई हिकु शाम जो फ़ोन जी घंटी वॻी हुई। हलो, मां निंड मां उथियो हुअमि। आवाज़ु हमेशह खां वधि गरो हो। हलो, केरु? परियां नफ़ीस तरीन मगर ख़ूबसूरत आवाज़ हो। हादी? हू मासी जन चयो आहे त तव्हां हलिया अचो। परियां तकड़ में जुमिलो चयो हुयो। कहिड़ा मासीअ जन? मां वारनि खे ठाहियो। तव्हांजी माउ वारा? पर उन्हनि अव्हां खे किथां चयो? अलाए छो निड़ी कड़ी थी वई। मुंहिंजी अज़ली छित कुताई ॼण मोटी आई। हू हिते त आया आहिनि असां वटि, टंडोजाम में। मुंहिंजे वाता निकिरी वियो। ॿियो न त किथे। अव्हांखे घरां निकिरंदे टंडोजाम जो चई हू हुसड़ीअ वेंदा छा? परियां बि को रहज़न इंसान हो। मां अलाए कीअं थी वियुमि। माउथ पीस ॾे ॾिसंदे चई ॾिनमि, कमु कहिड़ो आहे जंहिं लाइ यादि फरमायो अथनि? उहो नथनि ॿुधायो, बसि तव्हां हलिया अचो। हुन फ़ोन बंदि करे छॾी। ही आवाज़ हो अलाए छा, रेखा जहिड़ो हो, न त
नीतो सिंह जहिड़ो न, पर मुंहिंजो कहिड़ो कमु, कहिड़ो बि हुजे मूंखे छा, पर हू ॾाढो मिठो, ॾाढो ख़ूबसूरत, भली हुजे, पर मां पुछां त हा त हू केरु पई ॻाल्हाए, केर बि हुजे पक ख़ूबसूरत हूंदी, न न ख़ूबसूरत हुजे हा त को एॾो सुठो आवाज़ु ऐं लहजो हुजे छा। हर ख़ूबसूरत माण्हू वाहियात आवाज़ ऐं लहजे जो मालिक हूंदो आहे। जीअं मुंहिंजे घर जो हर हिकु फ़र्दु आहे, उहा पक बदसूरत हूंदी, कोझी कारी। मुंहिंजे घर जो दर खड़कायो, दर ते हथ रखंदे यादि आयमि, घटि में घटि 8 साल थिया हुआ मां मथे न आयो हुअमि। अम्मा वारा जॾहिं बि आया हुआ मां साण न ईंदो हुउमि। घर जी ॾाकण उहा ई साॻी हुई, तिरकंदड़, पाणी हारियल। ही उहो ई हंधु हो जितां मां नंढे हूंदे हिकु भेरो किरियो हुउमि ऐं रतो रत थी वियो हुउमि। उन ज़माने में हिननि ॾाकनि में अजीब क़िस्म जी धप हूंदी हुई। हाणे अलाए किथां उते हल्की हल्की ख़ुशबू हुई। दरमां हिकु नंढड़ी ॿाहिरि निकिती, पीर साहिब जन आहिनि, मूं हिन ॾांहुं गौर सां ॾिठो, हीअ शायदि सभिनी में नंढी आहे। केरु, बाबा जन? जी, उहे त कोन्हनि। उन महिल ई दर जे खुलियल ताकियुनि मां मुंहिंजी भेण जी नज़र मूं ते पइजी वई। आई हलियो आहे हादी, हिते वरी कहिड़ा पियो पंहिंजे इख़लाक़ जा इंप्रेशन्स विझी, सिधो सऊं अंदरि घिड़ी आहे ऐं बसि नंढड़ी दर तां हटी वई। मूं कुल्ह ते थेलो संभालींदे घर में अंदरि कदम रखियो। अॼु वेंदे वेंदे अम्मा खे सॼियो ऐं पाण कमरे ॾे हली वई। घर सॼे में ॼण चौॿोल मची वियो। हादी ॿाहिरि बीठो आहे, कमरनि खे ॼारीअ वारा दर लॻल हुआ, अंदरि जो को मंज़र नज़र न थे आयो। मां ईअं ई दर ॿाहिरि बीह रहियमि। काफ़ी वॾो विरांडो हो ऐं उन महिल ई दर खुलियो। मासी कमरे मां ॿाहिरि निकिरी आई। अड़े हादी, अञा उते बीठो आहीं? मूं हिन जे पेरनि ते हथ रखिया, हुन मुंहिंजी पेशानी चुमी। हद कई अथई, अंदरि नथो अची, को धारियो आहीं छा? उहो मूंखे अंदरि वठी आई। उते अम्मा मुंहिंजे अचण जो ॿुधी बि लेटियल हुई। मूं संदसि पेर छुआ, उहा मुरकी उथी। थकिजी पई आहियां, इन करे ॿाहिरि न आई मां। मुंहिंजे दिलि चयो चवांसि, अव्हां मूं लाइ हमेशह खां थकल आहियो, पर कुझु न चयईं। हा, वेह हिते। मासीअ कुर्सी रेड़ी, मूं चइनी पासे नज़र फेरी, अलाए केतिरियूं छोकिरियूं उते वेठल हुयूं। मूं उन्हनि ॾांहुं निहारे कंध सां बो कई ऐं वेही रहियमि। तूं त इलाही वॾो थी वियो आहीं, माशा अल्लाह, गोरो चिटो, ॾाढो सुठो निकिरी पियो आहीं आदी। मासी मूं ॾे पुरशौक़ निगाहुनि सां निहारे रही हुई। मां शोल्डर बैग जे कड़नि सां खेॾंदो रहियमि। परियां मुंहिंजी भेण जो आवाज़ु आयो। पहिरीं मुलाक़ात में ई हमेशह अहिड़ो ई लॻंदो आहे। ऐं पोइ हिकदमि उहो आवाज़ु उभरियो, साॻियो फ़ोन वारो। पोइ मुंहिंजी भेण पंहिंजनि ख़ूबसूरत अखियुनि में नफ़रतुनि जा रंग भरिया। संदसि चप अजीब नमूने सां मुरकण लॻा। मूं हिन तां नज़रूं खणी पासे ॾे निहारियो। उहा तूं हुईं, शायदि मुंहिंजी सॼी बायोडेटा खां वाक़ुफ़ु थी चुकी हुईं। तुंहिंजे नज़रुनि में मूं लाइ तरस हो ऐं उन महिल ई मुंहिंजे ज़हन में आयो, ही रहम सैंडविच में पियल बेदे या भाॼीअ जियां नफ़रतुनि जे ॿिनि थुल्हनि स्लाइस जे अंदरि हूंदो आहे। पोइ चक हण त थोरो ज़ाइको ॾींदो ऐं पोइ वरी नफ़रतुनि जी डबल रोटी हूंदी ऐं ॾंद हूंदा। मुंहिंजूं अखियूं वरी फिरण लॻियूं। पाण खे संभालण लाइ मासीअ खे चयमि, मां हथु मुंहुं धोअण थो घुरां। अचु, मां तोखे तुंहिंजे कमरे में वठी हलां, तूं बैग रख, पोइ जीअं वणे तीअं कर। मूं बैग खयों, मासीअ पोयां हलियुमि त लॻो उहे नज़रूं पुठीअ में सुराख करे छॾींदियूं। उते आयमि त ख़बर पई त कमु को बि कोन हो, बसि मासीअ मिलण थे चाहियो सो घुरायो हुअईं। सभई रोज़ु को न को प्रोग्राम कंदा हुआ ऐं मां कमरे में बंदि रिसालनि ऐं गाननि सां वेठो दिलि बहलाईंदो हुअमि। मासी केॾो न चयो, पर मां उहो ई मर्दमि बेज़ार। हिकु ॾींहुं मूं ॿुधो तो अदीअ खे चयो पिए, हीउ शख़्स छा शुरूअ खां ई एॾो बोर आहे? ॿियो न त, बिना सुपर क्लास जो। कॾहिं न कंहिंसां गॾिजंदो, पाण खे अलाए छा भाईंदो आहे। पोइ तव्हां सम्झायोसि नथा? छा सम्झायोसि? कंहिंजी ॿुधे बि न। थोरो चवंदासींसि त भितियुनि में टकर हणंदो, रतो छाण कंदो, पाण खे थांव भञंदो ऐं अलाए छा छा कंदो। अलाह, तुंहिंजे लहजे में तासुफ़ हो। ॿियो न त,
कंप्लीट मेंटल केस आहे। परियां तो अलाए छा सुरबाटुनि में चयो ऐं मुंहिंजी दिलि हिकदमि तेज़ धड़कण लॻी। हुन अलाए छा चयो हुजे, पर छा बि चवे मुंहिंजो छा। मञ खणी यार, उहो तोखे सुठी लॻण लॻी आहे। संदसि गलनि जा गुलाब, वारनि जा वर ऐं अखियुनि जो खुमार मन मोहींदड़ आहिनि। अॻु त अहिड़ी कान हुई, हिकिड़ी फिथल अंब जहिड़ी हूंदी हुई, हाणे त अलाए छा थी वियो अथसि। पर हाय हादी, कोन सुधरे पुट। उन खां अॻु छा सुहिणियूं छोकिरियूं कोन ॾिठियूं अथई। हिन में वरी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे। ऐं जे ॻाल्हि हुजे बि त छा आहे, हुनखे तुंहिंजनि कारनामनि जी मुकमल रिपोर्ट मिलियल आहे। हिकु बदनाम तरीन वाहियात इंसान, जंहिंजा अलाए केतिरा स्कैंडल हुन जूं सॻियूं भेनर ठाहींदियूं आहिनि। उन सां छा उहा मोहबत कंदी? बेवकूफ़ आं तूं, गॾु आं बिल्कुलु। 2 ॾींहं लंघिया, हिकु दफ़े डाइनिंग टेबल ते फैशन ते बहस हलंदी, मासी हिकदमि चयो वेठे, तोबा अॼुकल्ह जा छोकिरा कीअं न कुरू कट थियो अथनि। अॻियां झबिलो पियो लड़के, कन साफ़, पोयां फाड़े जो पुछ। मुंहिंजे वात मां निकिरी वियो, ईअं त नाहे मासी, इलाही सुठो त लॻंदो आहे। हूअं बि फैशन आहे, शल न हले, हिकु कयो त ॿियो ज़रूरु कंदो। न हाणे ईअं बि नाहे, अलाए केतिरा छोकिरा नथा कनि। अधीअ मुंहिंजी ॻाल्हि खे रद्द ॾिनो। मां न चाहींदे बि चुप थी वियुमि ऐं उन महिल तो हिकदमि चई ॾिनो, हूअं हादी सही आहे, छोकिरा इलाही सुठा लॻंदा आहिनि उन हेयर स्टाइल में। उन महिल इहो जुमिलो मूं लाइ अलाए छा हो। हीअ केरु आहे जेका मूं लाइ थी कुझु ॻाल्हाए? तुंहिंजी ॻाल्हि हिकु जेक पाट हुई। सभु तुंहिंजे उन यकमुश्त फ़ैसिले खां मुतमइन थी विया ऐं मुंहिंजूं निगाहूं तो ॾे उथियूं। तो मूं ॾे ई निहारियो पए, ॼण नज़रुनि ई नज़रुनि में चवंदी हुजी, असां सां गॾु हूंदे त शिकस्त न थियणु ॾींदासीं। आख़िर तुंहिंजो पासो वठी उहो साबित कयो आहे। ऐं मुंहिंजी नज़रुनि ॼण चयो हुजे, मां थोराइतो आहियां तुंहिंजो, जो शायदि करम नवाज़ुनि लाइक़ु मां घटि ई हूंदो आहियां। मूं तोसां पाण नथे हलणु चाहियो। अलाए घर वारा अव्हां वटि छो अटकी पिया हुआ, जो उहो दौरु कुझु तवील थी वियो हो। मूंखे तुंहिंजनि अखियुनि में अलाए छा थिए नज़र आयो। मां अंदरि ई अंदरि में घुटजणु लॻुमि। हिन चकर जे मां लाइक़ु न आहियां। थी सघे थो उहा बि ॿियनि वांगुरु मूंसां वक़्तु गुज़ारो कंदी हुजे। मां ॼाणी वाणी तोखां परे थींदो वियुमि। तोसां कुर्बतुनि जा मौक़ा अलाए केतिरा मिलंदा हुआ, मां लहाए वेंदो हुउमि। उन हंधि ताईं उथी ईंदो हुउमि जंहिंजे आस पास तो मौजूदु हुजे। उन ॾींहुं शाम जो मूं कमरे जूं दरियूं खोले रिकार्ड ते अतावला न्याज़ीअ जो रिकार्ड लॻाए पाण दरीअ ते मुंहुं रखी अखियूं बूटे छॾियो। दुआ सलाम ते बंदगी हथां दी, वञे आखी यार सजण को, तेॾे नाज़ नवाज़ में को यादि आंदे, मैं तां धेरां ॾेवां मंगतूं, ते हिजर फिराक ते ॾाढियां दर्दां, अच पीड़ लॻी हम सन सन को, आखिं जीवे होसां ते मिलणा, आसां तां ॾाढियां लायां तन तूं। ॾुख अंदर में लहंदो वियो, मुंहिंजे दिलि जी भेर दर्द जी ॾोंकनि जे हवाले हुई। उन महिल ई उन लहंदड़ शाम में अदीअ वारनि हिकु धक सां टेप बंदि करे छॾियो। मूं अखियूं खोले छॾियूं। सभिनी खे ख़बर आहे तूं इंतिहा दर्जे जो बोर माण्हू आहीं, पर उनजो मक़सदु इहो त हरगिज़ न त तूं हिन घर जे हेकिले टेप ते 24 कलाक ई कब्ज़ो कयो वेठो हुजे। उहा तूं हुई। मां सिधो थी वेठुमि, कुझु चवण बजाए टेप जो स्विच कढी तोॾे वधायमि। छो? तुंहिंजूं अखियूं मुर्कियूं पए। तव्हां खणी वञो, ॿुधो वञे। खणी आऊं। अदीअ हथु वधायो, तो रोके छॾियुसि। न, हिते ई ॿुधंदासीं ऐं हिन जे मौजूदगीअ में ई ॿुधंदासीं। तो पंहिंजो मख़सूस लहजो धारियो। हिन वटि उहो ई मो न्याज़ी हूंदो। बालू बत्तियां वे माही साकू मारो संग लांदा, पितल बणायई सोना बण सां अमलांदा। अदीअ टोक तोड़ शेर पढ़ियो। त छा थियो? तूं वेह, मां कैसेट खणी थी अचां। तो अदीअ खे विहारियो, मूं टेप खणी पलक हयूं। अॼु काॾे घुमण कोन वियो छा? न, कुझु पाड़े वारियूं हिते ई अमां साण मिलण आयूं आहिनि। अदीअ अख़बार पे ॾिठी, मूं बि वधीक कुझु पुछणु मुनासिबु न सम्झियो।
कुझु लम्हनि जी ख़ामोशी खां पोइ तूं कुझु कैसेटूं खणी आई आहीं। अचे सिलेक्ट कर। तूं कैसेटुनि जो थहो अधी अॾे उछलियो ऐं तूं मां पंहिंजे पसंदि जो गानो खणी आई आहियां। तूं ॻोल्हि तेसीं ताईं मां ॿुधी वठां। पोइ हिकु तूं ॿुधाइजांइ पंहिंजे पसंदि जो ऐं हिकु हादी ॿुधाईंदो, ठीकु आहे? तूं अधी अॾे निहारियो। हुन जूं अखियूं कैसेटनि में हुयूं, सिर्फ़ु कंध सां हाउ कयाई। त मूं ॾे निहारियो। मां निगाहूं न चोराए सघियुसि। तो मुर्की ॾिनो। उहा हिकु मुर्क घणो कुझु ॻाल्हाए रही हुई। तो लॻायो लता जो ख़ूबसूरत आवाज़ पखिड़िजी वियो। आप मुझे अच्छे लगने लगे, सपने सच्चे लगने लगे, नैन सारे रैन जगने लगे, आप मुझे अच्छे लगने लगे। अखियों को भेद खोलना आ गया, मेरे मन को भी डोलना आ गया, खामोशी को बोलना आ गया, देखो गीत मेरे मुख पे सजने लगे, आप मुझे अच्छे लगने लगे। उहो गानो न हो, अलाए छा हो। तो उनखे चपनि ई चपनि में ॻायो पिए। मूं जेॾी महिल ते ॾिठो त तूं अधीअ खां पुठेरी वेठी हुईअं ऐं मुस्तक़िल मूं में निहारे रही हुईअं, ॼण मूंखां सऊं सिधो मोहबत लाइ इक़रार घुरंदी हुजे। मूं हर दफ़े तोड़े निहारे कंध हेठि ते करे छॾियो। छा कयां हुन जी शोरीदा सिरीअ खे, हिननि जज़्बनि जी बग़ावत खे। ऐं पोइ मुंहिंजो वारो आयो त मूं वरी बि न्याज़ीअ जो रिकॉर्ड लॻायो। दोनों को आ सके न निभानी मोहब्बतें, दोनों को आ सकी न निभानी मोहब्बतें, अब पड़ रही हैं हमको भुलानी मोहब्बतें, गुजरी रुतों के ज़ख्म भी अब तक नहीं भरे, फिर और क्या किसी से बढ़ानी मोहब्बतें, किन किन रफ़ाकतों के दिए वास्ते मगर उसको न याद आई पुरानी मोहब्बतें। अधे गाने जे विच में टेप बंदि करणु घुरी तो रोके छॾियुसि। शायदि तोखे जवाबु मिली वियो हो। मां हिकदमि कमरे मां निकिरी आयुमि। उन राति जो डाइनिंग टेबल ते हिकिड़ो मानी खाईंदे मूं सभिनी लाइ जॾहिं वाझायो हो त ख़बर पई हुई हुन सभिनी खे पाड़े वारियूं पंहिंजे घर वठी वियूं हुयूं। नौकर मूं लाइ मानी कढी हुई। मूं हिन खां सभिनी लाइ पुछियो त हुन ॿुधायो त तूं घर वेठी आहीं। अलाए का साहेड़ी अचणी हुई जंहिंजो इंतज़ारु पे कयई शायदि। मां ख़ामोशीअ सां निड़ी भरींदो रहियुमि। उन्हनि लम्हनि में तूं पंहिंजी प्लेट खणी आईं। मां शरीक थी सघां थी, छो न? तो कुर्सी सेरे मानी कढी हुई ऐं उते ई मुंहिंजे भर वारीअ कुर्सीअ ते वेही रही। अलाए केतिरा लम्हा ख़ामोश हुयूं, बसि चमचा हुया से खड़किया पे। तव्हां वाकई संजीदा तबियत जा आहियो या पोज़ कंदा आहियो? जी। मां सॼो गड़बड़ाइजी वियो हुउमि। छा मक़सदु? मक़सदु उहो त असां खां सुठा त उहे थांव आहिनि जो हिक ॿिए लाइ को आवाज़ त पैदा था कनि। छा ॻाल्हायां? मुंहिंजो आवाज़ु वरी ॾरणु लॻो। का बि ॻाल्हि, मौसम, थधि, गर्मी, का बि डिश, तो मुर्कियो। मूं सवाल या निगाहनि सां तो ॾांहुं ॾिठो। उहो ई त मौसम कीअं आहे, मां सुठी तयारु थियल आहियां या न, या मां छो न वई आहियां जॾहिं त सभु घरवारा वियल आहिनि। तुंहिंजी मुर्क गहरी थी वई। उहो तव्हांजो ज़ाती मामिलो आहे, मां उन में कीअं थो दख़ल ॾेई सघां। मूं पाणीअ ढुक भरियो। हाणे त निड़ी ॼण ख़ुश्कीअ जे तह न अंदरि हुजे। पर माण्हू रस्म दुनिया सम्झी खणी पुछंदो आहे। मां रस्म दुनिया जो घटि में घटि क़ाइल आहियां। तॾहिं ईअं रूड आहियो। तुंहिंजो उहो जुमिलो मूं लाइ अलाए छा हो। मां हिकदमि गरम थी वियुसि। उन खां पहिरीं जो तूं कुझु वधीक चवीं मां उतां उथी हलियो हुयुसि। राति जो सभिनी देरि ताईं कचहरी कई ऐं तक़रीबन 2 बजे जॾहिं सभु सुम्हण थिए विया ऐं मूं अञा हंध में लेटी रिली मस विधी हुई त तो सॾु कयो। हादी? जी। मूं रिली परे कई। पाणी? तो हथनि में पाणीअ जो गिलास खयो बीठी हुईअं। पर मूं त न घुरियो। मुंहिंजे वातां निकिरी वियो। तव्हां ई त घुरायो। ठहियो। तुंहिंजूं अखियूं अजीब अंदाज़ में ॿरी रहियूं हुयूं। पहिरीं उन्हनि में को विलविलो हो, पोइ मायूसी। मूं ॾिठो पहिरियां तुंहिंजी माउ मुंहिंजे सुम्हण वारे कमरे जे खुलियल दर जे बिल्कुलु साम्हूं पंहिंजे खट ते हंधि विछाए रही हुई। मूंखे सॼी ॻाल्हि सम्झ में अची वई। हिकदमि तोखे सॾियुमि। तूं मुड़ी जो चुकी हुईअं। फौज़िया, खणी अचो भला। तूं हिकदमि वरी आईअं। गिलास ॾेई तो हंध में रिलीअ जे ॿेकड़ में का शइ लिकाई। ही पढ़जो प्लीज़।
पोइ जॾहिं सभु वञी पंहिंजनि हंधनि में थांईका थिया त मूं ॾिठो उहा हिकु कारी रंग जी डायरी हुई जंहिंमें तो पंहिंजे हिक हिक जज़्बे खे लाथो हो। तो इक़रार कयो हो उन में मूंसां मुहबतुनि करण जो ऐं बकौल तुंहिंजे मूं ॾाढो पाण खे रोकियो, पर ही दिलि वहशी मुंहिंजे पहुच खां निकिरी वियो आहे ऐं मां मजबूर आहियां। उहा डायरी अधु लिखियल हुई ऐं बाक़ी ख़ाली पेजनि मां केतिरनि ते लिखियल हो, हादी मां अव्हां सां गॾु हलण थी घुरां। उहा ख़्वाब जी इब्तिदा हुई।